टीवी चैनल तरफ़ां इमरान टीवी चैनल तरफ़ां कंबर तालके में नवाब शबीर अहमद विल फाउंडेशन तरफ़ां जेकी अखियुनि जी कैंप लगाई वई हुई। मुख़्तलिफ़ कंबर जे इलाइक़नि मां ग़रीब मिसकिननि इन कैंप में हिस्सो वरितो ऐं मुख़्तलिफ़ ग़रीबनि मिसकिननि जा ऑपरेशन थी रहिया आहिनि। वारे सां ऐं सैलानी असां सां तावन कंदो आहे हर साल। असां माशाल्लाह लास्ट ईयर थोरो घटि तादाद हुई आहे, हिन साल असां ॾिठो आहे त 1000 खां मथे रजिस्ट्रेशन 250 ओपीडीज़ हाणे ऑपरेशन्स थींदियूं, हो ऑन द वे आहिनि। बाक़ी माशाल्लाह असांजो स्क्रीन ते ऐं ॾिसी जेकी रहिया अॼु नवाब शबीर अहमद फाउंडेशन जे तरफ़ों कंबर तालके में कैंप लगाई वई आहे ऐं मुख़्तलिफ़ ज़िलनि खां मुख़्तलिफ़ शहरनि खां जेके माण्हू वेझो ॻोठनि मां आया आहिनि ग़रीब माण्हू, ऐं हींअर ताईं केतिरा ऑपरेशन थी चुका आहिनि ऐं केतिरी सहूलियत आहे हिन कैंप में? साईं महिरबानी। हिन कैंप में जेके बि असांजे पसगिरदे जा ॻोठ बल्कि परे परे खां इंतिहाई ग़रीब माण्हू कही आया आहिनि ऐं लॻभॻि 1500 खां वधीक जी असांजी ओपीडी थी आहे, जंहिंमां अॼोके ॾींहं में 2 ॾींहंनि जी कैंप आहे ऐं अॼोके ॾींहं में असां 300 खां 350 सर्जरी कंदासीं ऐं बाक़ी वरी ॿियूं सर्जरीज़ जेके आहिनि सुभाणे कंदासीं ऐं बाक़ी ॿिया जेके असांजा मरीज़ हुआ जिनखे ऑपरेशन जी ज़रूरत न हुई उनखे ॿियूं दवायूं जेके उन जी ज़रूरत मुताबिक़ हुयूं उहे ॾेई करे ऐं रवानो कयो वियो आहे। नवाब शबीर अहमद जे तरफ़ों अॼु कंबर अस्पताल में कैंप लगाई वई आहे अखियुनि जी, जेकी कंबर तालके खां मुख़्तलिफ़ ॻोठनि मां ग़रीब मिसकिन आया आहिनि ऐं हिन कैंप में कहिड़ी सहूलियत ॾिनी वई आहे माण्हुनि खे ऐं अॼु ऑपरेशन केतिरा थी चुका आहिनि? नवाब शबीर अहमद वेलफेयर फाउंडेशन जे तरफ़ां हे मुसलसल 10 जेके आहिनि कैंप आहे, तीअं 10 कैंप अखियुनि जी जेकी कंबर ज़िले हेडक्वार्टर हॉस्पिटल में लॻंदी थिए थी। जेके नवाब सरदार ख़ान चांडिल साहब पाण उनखे सुपरविज़न भी कंदा पिया ऐं उनखे ॾिसण बि पिया। जिते ग़रीब माण्हू उहे था अचनि। अहमद तरफ़ों जेकी ही 10 कैंप लगाई वई आहे कंबर ज़िले में कंबर तालको अस्पताल में, जंहिंमें मुख़्तलिफ़ कंबर तालके जे ओसे पासे ॻोठनि मां ग़रीब मिसकिननि जा मुफ़्त में ऑपरेशन थी रहिया आहिनि ऐं उन ऑपरेशन में लेंस भी ग़रीब मिसकिननि खे अखियुनि में विझनि पिया ऐं चश्मा ऐं ॿुड़नि जी सहूलियत भी ॾिनी वई आहे। ऐं हिन कैंप में तक़रीबन 400 ऑपरेशन थी चुका आहिनि ऐं वधीक ही जेके डॉक्टर ऐं जेके अम्मा जेकी ज़ईफ़ियूं बीठियूं आहिनि हिन जा चेकअप हलनि पिया। वधीक इमरान टीवी चैनल तव्हांखे हर शइ स्क्रीन ते ॾेखारे रहियो आहे ऐं ही शायदि मुख़्तलिफ़ माना डॉक्टर आहिनि, उन्हनि मुख़्तलिफ़ कैंपियूं अंदरि लॻाई वयूं आहिनि, किथे चेकअप पियो थिए, किथे ऑपरेशन पियो थिए, किथे पर्ची पई वञे। वधीक इमरान टीवी तव्हांखे स्क्रीन ते हर शइ ॾेखारे रहियो आहे। दोस्तो ही नवाब शबीर अहमद तरफ़ों ग़रीबनि मिसकिननि लाइ सहूलियत आहे ऐं हिन में अमल ताईं केतिरा केस हलिया आहिनि ऐं छा ग़रीबनि मिसकिननि खे सहूलियत ॾिनी वई आहे? डॉक्टर साहब बाबा ये सैलानी इंटरनेशनल जे सहकार सां नवाब शबीर अहमद चांडिल साहब की हर साल कैंप लॻंदी आहे ऐं उनमें हिते तक़रीबन असां 5 खां 600 ऑपरेशन कंदासीं 2 ॾींहंनि में ऐं हज़ारनि जे तादाद में असांजा ओपीडी जा मरीज़ आहिनि जिनखे दवाऊं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, खे मुफ़्त मुआइनो कयो वेंदो, जिनखे चश्मा ॾिना वेंदा। ऑपरेशन खां पोइ पूरे 1 महीने जी जेका आहे उहा दवा भी मुफ़्त फराहम कई वेंदी। ही हिकिड़ो तमामु बड़ो सिलसिलो निज़ाम आहे जेको सालनि खां हलंदड़ आहे।